नसीब फरमाए सुभान अल्लाह बेशक महबूबा सुभान अल्लाह करीम ईअं थो रही आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजो दिलबर नबी 24 कलाक ज़बान ते पंहिंजे उम्मत जी बख़्शिश आहे हाय हाय सुभान अल्लाह एड़ो शफादार नबी मिले एड़ो करीम मिले एड़ो महबूब मिले जो उम्मत के न विसारे को असा गुनाहगार गंदा पंहिंजे नबी खे कीअं विसारे सघे सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ अॼु तार मां बेड़ो तरियो मंदर दविया वारो वरियो मुझा मिठा तुझे करे अबू जिल अंधो थियो अरे काठ पियो कलमा पढ़े थोड़े पीछो भागन भरियो मुझा मिठा तुझे करे चौगम दर दविया वारो वरियो मुझा मिठा तुझे गम दर दविया वारो वरियो मुझा मिठा तुझे करे वाह मुझे महबूब रसूलुल्लाह के सुकल खजे जा थोड़ा भी सुञाणींदा हा जे कने हिकड़े अबू जेला दे न सुञातो त छा थी पियो तो असा जे प्रिय रहमत वारे नबी के सुकल थोड़ा भी सुञाणींदा ॾाढा तड़ करे सुभान अल्लाह जाओ ओ मुझे महबूब जा परवाना एड़ो करीम नबी जो सरदार मिलियो महबूब सहाबिन सां गॾु हलन पिया मक्के जो शहर वाह सुभान अल्लाह मुझे महबूब जो गुलाम अॻियां आस्ते आस्ते विख थो खणे मुझे दिल पर नबी फरमायो ओ गुलाम आस्ते आस्ते विखू छो थो खणे या रसूल अल्लाह किविलियूं ऐं माकोड़ा आहिनि चवां तो उहे मरी न पवन इन जे करे आस्ते आस्ते कदम थो खणा आस्ते आस्ते विखू थो खणा त मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ओ मुंहिंजा गुलाम जॾहिं कुफर जी हालत में हुयो अवां त जीअरियूं न्याणियूं पूरे छॾींदा हुयो तव्हांखे क्यास न ईंदो हो पर जॾहिं मां दिल पर नबी ते कलमो पढ़ियो अथव मां प्रिय जी दामन तव्हांखे नसीब थिया तव्हां जे दिल में किविलन ऐं माकोड़नि जो बि अदब अची वियो आहे उन्हनि जो बि क्यास अची वियो आहे महबूब जो गुलाम रोई पियो आहे चओ मुंहिंजा दिल पर नबी अवां सच था फरमायो छा चए मुंहिंजा महबूब तव्हां तवजो दाए वेठा दायो ॻाल्हायो त सही उन गुलाम छा चए महबूब तव्हां सच था फरमायो मुंहिंजा महबूब हलिया सहाबिन दी कचेरी लगी पई आहे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो गुलाम उथी भी अगोड़े तो चई सच था फरमायो उथी भी ॿुधा छा मां सच थो चवां ओ रोई पियो अर्थ करे दिल पर नबी मां पंहिंजे घर जो वाक़ियो थो ॿुधायां ओ महबूब जॾहिं कुफर जी हालत में हुया हेॾे निहारियो अर्थ करे मुंहिंजा दिल पर नबी जॾहिं कुफर जी हालत में हुयासीं
असांजे घरनि में न्याणी ॼमे हा त जीअरियूं न्याणियूं दफ़नाए छॾींदासीं। जंहिं घर में न्याणी ॼमे हा उन घर मां ख़ुशबू ख़तम थी वञनि हा। मुंहिंजा महबूब हाणे उहो तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह मुंहिंजे घर वारीअ खे उमेदवारी पोइ मां वापार जे लाइ ॿिए मुल्क वञा पियो त मां पंहिंजे घर वारीअ खे चयो अगरि मुंहिंजे घर में न्याणी ॼमे मूंखे मुंहिंजे अचण खां अॻु में उहा मारे छॾिजां, बाक़ी पुट हुजे त उनखे छॾे ॾिजां। महबूब मां वयुमि वापार ते मूंखे साल गुज़री वियो, 2 साल गुज़री विया, 3 साल गुज़री विया, 4 साल 5-6 साल गुज़री विया। मां 5-6 सालनि खां पोइ घर मोटियो आहियां। जीअं जो पंहिंजे घर जो दरवाज़ो खड़कायो मुंहिंजी घर वारीअ दरवाज़ो खोलियो। जीअं जो अंदर दाख़िल थिया 5-6 सालनि जी न्याणी मुंहिंजे घर जे सेन में खेॾे थी वेठी। मां पुछा कमिया कंहिंजी न्याणी आहे? मां मूंखे पंहिंजी घर वारीअ ॿुधायो त इहा तुंहिंजी न्याणी आहे। मूंखों दाह निकिरी वई। मां जो तोखे चयो मुंहिंजे घर में न्याणी ॼमे त मारे छॾिजां। उन चयो मां अम्मा आहियां। अमड़ जी दिल न चाहियो त पंहिंजे बच्चे खे हथनि सां मां क़त्ल कयां। अम्मा त अम्मा थींदी आहे। ओ दुनिया जा मुसलमान पूरी कायनात जे रहमतुनि जा दर हिक पासे, अम्मा जा कदम हिक पासे आहिनि। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो मां पिरी अव्हां जे लाइ अञा छा कयां? मां मुस्तफ़ा आसमाननि मां जन्नत लाहे करे अव्हां जे घर में अव्हां जे अबे अम्मा जे कदमनि में जन्नत रखी ॾिनी आहे। ओ दुनिया जा नौजवान दुनिया में फट कंदा वधंदा आहियो, चवंदा हो असांजे रोज़ीअ में बरकत कान्हे का, ओ असांजे रोज़ीअ खे ताला लॻी विया। ओ भोपन पलीतनि जे पोयों लखे रुपया तव्हां ख़त्म करे छॾिया, रोज़ीअ जा दरवाज़ा न खुली सघिया। ओ मुंहिंजे महबूब जा परवाना इहे दरवाज़ा कीअं खुलनि? तो अबे अम्मा जी ख़िदमत बंदि करे छॾी आहे। रब तुंहिंजे लाइ रहमत जा दर बंदि करे छॾिया आहिनि। इहे कीअं खुलंदा? ओ पलीतनि भोपनि जे दर तो इहे रहमत जा दर कोन खुलंदा आहिनि। अरे दुनिया जूं बुलंदियूं इहे ओ दुनिया जे भोपनि जे दर तां न मिलंदियूं आहिनि। वक़्त जा वो कलंदर बनबा आहिनि त अमर जे कदमनि खे चुमण सां बनबा ओ चाहियो था असांजे रोज़नि जा दरवाज़ा खुली वञनि। ओ मां महबूब जे बचड़े जी ज़बान ॿुधो, बरकत न थिए त हथ न ॾिजो। ओ काइनात में के कम तव्हांजा न थियनि। वञो अबे अम्मा जे अदब में वेही करे अबे अम्मा जे चेहरे जो दीदार कयो। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो अबे अम्मा जे दीदार में वेही करे अख बंद करे खोल हिकड़े दीदार सां अल्लाह ताला तोखे मक़बूल हज जो सवाब अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। मक़बूल हज जो सवाब अल्लाह ताला अबे अम्मा जे दीदार जे लाइ ओ दुनिया जे दरन ते फज़ूल लखे रुपया लुटाईंदो। 5000 अबे अम्मा जे ख़िदमत में पेश न करे सघंदो। उते बुखार चढ़ी वेंदा, त्रियड़ तप चढ़ी वेंदो त अबे अम्मा जी ख़िदमत कीअं कयां? अरे कायनात जा खजाना रब करीम अबे अम्मा जे कदमनि में रखी छॾिया आहिनि। ओ अबे अम्मा जे कदमनि में आ त सही, अबे अम्मा जे कदमनि खे चुम त सही। रब तोखे कीअं दुनिया में इज़त जी बुलंदी थो अता फरमाए, रोज़ीअ जी बुलंदी अता थो फरमाए। अबे अम्मा जे कदमनि में अचण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे रोज़ीअ जा दर खुलण मुंहिंजे रब जो कमु आहे। अॼु तार मां बेड़ो तरियो मिठा तुंहिंजे
जे काबे मां आवाज़ पियो जे ओ पलीत परे थी बैतुल्लाह खां रब तुंहिंजी का बि दुआ क़बूल न फरमाईंदो आहे। हिकिड़ो काबे जो तवाफ़ ॾिनई चक्कर ॾिनई वरी इहो आवाज़ आयो वरी ॿियो चक्कर काबे जो ॾिनई ॿियो दफ़ो आवाज़ आयो टियों चक्कर ॾिनई टियों दफ़ो 7 चक्कर ॾिनई 7 दफ़ा आवाज़ आयो त अल्लाह जे काबे खां परे थी पलीत तुंहिंजी हिक दुआ बि रब क़बूल न फरमाईंदो। हुन जे पोयां हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली आहे उहो शख्स जे कुल्ले ते हथ रखी करे अदा केड़ी खता कई ओ जे को आवाज ते तो बुधो के हाओ सही 8-9 साल थिया जदे भी अल्लाह जे कबे जे दर जे ला इंदो आ त यो आवाज इंदो आ पलीत परे थी रब जी दरबार में तुंजी का भी दुआ कबूल ना है। उन अल्लाह जे कामिल फरमाया बा केड़ी खता थी थई जो एतरो रब करीम तो सा रंज थी पियो आ केड़ी खता कई थी केड़ो दो थियो थई रोई पियो